अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 23। मामा घड़ीअ लाइ चुप थी वियो। पोइ हिन थधो साहु भरियो। हिन जे उन थधे साह ॼण त मूंखे सीउ विझी छॾियो ऐं घड़ीअ लाइ जादूअ जे असर खां आज़ादु थी पंहिंजे पाण खे सोफ़े ते वेठल महसूसु कयुमि। पर मामा अॼु हुन जादूअ खे मुकमिल तरह क़तब आणण जो इरादो कयो। सो वरी ॻाल्हि खे जारी रखंदे चयईं, ऐं उहो अक़ीदो भञणु मुंहिंजे ज़िंदगीअ में काफ़ी तूफ़ानी ऐं हंगामा खेज़ साबित थियो। अलबत्ता उन जे एवज़ मूंखे सॼी ज़िंदगीअ जी ख़ुशी नसीबु थी वई ऐं मूंखे ज़ोहरा नसीबु थी। मूं ते ॼण छिप किरी पई। उन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि में एतिरो त फ़ासिलो हो जो मूंखे उन्हीअ में को लाॻापो नज़र न आयो हो। मामा खे कुझु यादि कंदो ॾिसी मूं हिन खां सुवालु न कयो, पर मूंखां ज़रूरु हल्को छिरकु निकिरी वियो हूंदो जो हिन चयो, हा उहा अचरज जहिड़ी ॻाल्हि बराबरि आहे। बज़ाहिर उन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में को लाॻापो तोखे नज़र न आयो हूंदो। बाबा मरहूम पंहिंजे हद जो तमामु वॾो ज़मींदार हो। खेसि फ़क़ति हिकु धीउ ऐं हिकु पुटु हो। उहा धीउ तुंहिंजी अमड़ आहे ऐं उहो पुटु आउं आहियां। बाबा असांखे वाक़ई वॾेर खे लाॾ कोॾ सां पालियो निपायो। शिकार जो शौक़ीन मुड़ुसु हो ऐं केतिरा ई आफ़ीसर रुॻो न शिकार जे करे हिन जा संगती हुआ। उन्हनि संगतियुनि मां खेसि सभ खां वेझो ऐं प्यारो दोस्त हिकु अंग्रेज़ हो, मिस्टर हैरिस। हिन जी मूंसां ॾाढी दिलि हुई ऐं आउं बि हिन ते फ़िदा हुउसि। जॾहिं बि हू ईंदो हो त चाचा हैरिस जे कुल्हनि ते चढ़ी साणनि गॾिजी शिकार ते वेंदो हुउसि। हिन खे औलाद कोन हो, शायदि उन करे ई हू मूंखे घणो भाईंदो हो। ओचितो संदसि बदिली बम्बई थी। मोकिलाइण वक़्तु बाबे खां मुंहिंजी ॿांह घुरियईं त आउं हिन खे बम्बई में पढ़ाईंदुसि ऐं खेसि क़ाबिल करे तुंहिंजी अमानत तोखे वापसि कंदुसि। बाबे खे हिन ते एतिरो एतबार हूंदो जो मुंहिंजे अमड़ खां पुछण खां सवाइ हा करे वेठो। अमां ॿुधो त खणी पिट विधाई, पर बाबा ज़ुबान ॾेई वेठो, सो नकार न कयईं। आउं मिस्टर हैरिस सां गॾिजी बम्बई हलियो वियुसि। हिन बिल्कुलु बचन वांगुरु मूंखे पालियो। बम्बईअ में जेका बि बहितरीनु तालीम थी थिए सघी सा हिन मूंखे ॾियारी। असीं साल में 15 ॾींहं मोटी सिंध ईंदा हुआसीं। इन तरह आउं 17 साल पंहिंजे उन मुहसिन सां गॾु रहियुसि जंहिं मूंखे बहितरीनु तालीम ऐं तरबियत ॾिनी। ऐं हुन सां गॾु आउं न रुॻो समूरो हिंदुस्तान घुमी आयुसि पर इंग्लैंड बि थी आयुसि। मूंखे किताबनि जी चूस बि चाचे हैरिस जे करे पैदा थी। हिकु ॾींहुं ओचितो चाचो हैरिस मूंखे बम्बईअ में अकेलो छॾे उॼाते सफ़र ते हलियो वियो। वेठे वेठे हिन खे दिलि जी तकलीफ़ थी ऐं उन वक़्तु ई दम ॾिनई। शायदि मूंखे बाबे जे फ़ौत थियण जो बि एतिरो अफ़सोस न थियो जेतिरो चाचे हैरिस जे मरण वक़्तु थियो हो। हू मुंहिंजे ज़हन ऐं रूह जो पीउ हो ऐं बाबो मुंहिंजे जिस्म जो। मूं इरादो कयो त आउं मिसिस हैरिस सां गॾिजी इंग्लैंड हलियो वञा, पर बाबो चाचे हैरिस जे मरण जी ख़बर ॿुधी बम्बई आयो हो ऐं असीं मिसिस हैरिस खे जहाज़ ते रवानो करे ॻोठु मोटी आयासीं। पर मूंखे ॻोठु ज़हर ते लॻो। हिकु त चाचे हैरिस जे ॾुख मुंहिंजे ज़हन खे एतिरो ईज़ायो हो जो आउं सॼो ॾींहुं चुप अंदरि ई अंदरि रोंदो रहंदो हुउसि। बाबो ऐं अमड़ मुंहिंजी उहा हालति ॾिसी ॻणितियुनि में पइजी विया। शिकार, मिरूं ते बछ, कुतनि ऐं रिछ जी वेड़, मलाखड़ा सभु आज़मायूं, पर मुंहिंजे ज़हन खे सुकून न आयो। ऐं पोइ हिननि आख़िरी हथियार आज़मायो, सो हो मुंहिंजी शादी करणु। पर आउं उन ॻाल्हि ते बि न बीठुसि। ॾुख जूं रेखाऊं अॼु बि मामे जे मुंहं जो रंग ऊदो करे वयूं, पर हिन ॻाल्हि खे पंहिंजे ग़म ते तरजीह ॾींदे ॻाल्हि जारी रखी। अमड़ घणेई मिनथूं कयूं पर मूं न मञियो ऐं हिननि मूंखे पंहिंजे हाल ते छॾे ॾिनो। ॻोठ जी ज़िंदगीअ खे पंहिंजी ख़ामोश नज़रुनि सां जाचींदो रहियुसि। हिते माण्हुनि ऐं ॿार ढोइण वारनि ढोरनि में को ख़ासि फ़र्क़ु कोन हो। बाबो हूअं त को ज़ालिम माण्हू न हो, पर ज़मीन एतिरी हुयसि जो संभालण खां ॿाहिरि ऐं आख़िर बि त वॾेरो हो ऐं वॾेरनि जूं समूरियूं ख़ुसूसियतूं मंझंदि मौजूदु हुयूं। शिकार ऐं घोड़नि जे शौक़ु इंसाननि खां वधीक जानवरनि जो प्यारु खेसि ॾिनो हो। रिछ ऐं कुतनि जी वेड़, मिरूं ते कुतनि जी बछ, शिकार ऐं घोड़े सवारीअ में एतिरो मसरूफ़ हो जो उन ई विंदुर में जेकॾहिं कंहिं इंसान जी ज़िंदगी ज़ाया थी वेंदी हुई त बि हिन खे परवाह न हुई। ज़मीनुनि खे जीअं त पाण ख़ैरु को संभालींदो हो, उन करे कमदार कड़ा हारियुनि जा हाकिम बणिजी विया। कमदार खे न रुॻो हारियुनि जे पोरिए ते हक़ु हो, पर हिन खे जेकॾहिं कंहिं हारीअ जी न्याणी वणी वेंदी हुई त रातो वाह करे खणी आणे पाण वटि विहारींदो हो। हारीअ खे खाइण लाइ एतिरी बटाई ॾींदो जो 2-4 महीना संदसि पेट भरबो हो ऐं बाक़ी महीना या सेठ
धरूमल जे दरवाज़े ते ओधर वठण ईंदो हो या कमदार खे अची मिनत कंदो हो। मुश्किलात ऐं पेट जी ज़रूरत सभु कुझु थी कराए। उन करे पंहिंजे ॻोठनि में ॿाहूं पैसनि ते ॾियण जो जेको निज़ाम ॾिसींदो सो उन बुख जो हिकु मज़हर आहे। मामे जे मुंहं ते कंहिं अजीब अहसास जो रंग भरिजी आयो, जंहिंमें बुछां खां सवाइ रहम जो रंग बि ग़ालिब हो। इन थधो साहु खणंदे चयो, मुंहिंजो अंदाज़ो उहो आहे त बुख अहिड़ी शइ आहे जो इंसान खां हर ॾोह थी कराए। सदियुनि खां हारी नारी उन बुख, बेवसी ऐं लाचारीअ ख़िलाफ़ु भड़की उथंदा आहिनि, पर पोइ गॾिजी या कंहिं कमदार खे मारे विझंदा या कंहिं वॾेरे खे पूरो कंदा हुआ। पोइ ॾोहारी भॼी वञी कंहिं दंगई ज़मीनदार वटि पनाह वठंदा हुआ, छाकाणि त खेनि खेड़ण लाइ ज़मीन त खपंदी हुई। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे मुंहिंजो ॾियण लाइ हिकु त वॾेरनि मुलनि ऐं मोलियुनि खे पालणु शुरू कयो, जेके हारियुनि नारी कमी कासिबियुनि खे गुनाहनि खां रोकींदा हुआ। ऐं सभ खां वॾो गुनाह हो पंहिंजी हालति ते सोचणु ऐं वॾेरे जी ज़मीन जी मालिकीअ में शक आणणु। अॻे बादशाहनि वटि मुफ़्ती ऐं काज़ी खेनि ज़िले इलाह साबित कंदा हुआ ऐं रैयत खे पंहिंजे खौल अंदरि रहण जी तलक़ीन कंदा रहंदा हुआ। हिन नंढे ऐं महदूद सतह ते वॾेरे जी रैयत खे पंहिंजे खोल ऐं खल अंदरि रहण लाइ मुला ऐं मौलवी हिदायत, सिदिक ऐं सब्र जो सबक़ु ॾियणु लॻा। ॿियनि ज़मीनदारनि ऐं वॾेरनि सां दुश्मनी ख़तमु करण लाइ बि बादशाहनि वारा साॻिया उसूल वॾेरनि में राइज थिया। कमज़ोर वॾेरे पंहिंजी न्याणी मज़बूत वॾेरे जे पुट खे थे ॾिनी, पर जॾहिं वॾेरनि जी ताक़त हिकु जहिड़ी हुई त पोइ न्याणियुनि जी मट सट थींदी हुई। हिक ॿिए जे पुटनि खे न्याणियूं बदे में ॾींदा हुआ। हालति उहा थी जो उहा ज़रूरत ख़तमु थी वई त बि उहा नई रस्म बदो क़ाइमु रहंदी आई। मुंहिंजी माउ तुंहिंजे पीउ जी सॻी मासी आहे। जॾहिं अव्हां जे कुटुंब मां बाबो शादी करे आयो तॾहिं हिकिड़ो शर्त उहो हो त उन वक़्तु जीअं त बाबा जे ख़ानदान में का न्याणी परिणजण लाइक़ु कान हुई, उन करे बाबो पंहिंजी पहिरीं न्याणी बदे में ॾींदो। ऐं बम्बईअ मां मोटी आयुसि त मुंहिंजे लाइ का वॾेरी ॻोल्हण लॻा। जॾहिं मूं इनकार कयो तॾहिं अव्हां जे ख़ानदान तरफ़ां बाबे खे पंहिंजो अंजाम पाइण लाइ चयो वियो। बाबा बि मुड़ुसो पुराणे ज़माने जो सो यकदमि हा कयईं ऐं मुंहिंजे अदीअ जी, जंहिंजो प्यार मां मूं मलका नालो रखियो हो, तुंहिंजे पीउ सां शादीअ जूं तयारियूं थियण लॻियूं। हू घड़ीअ लाइ चुप थी वियो ऐं मुंहिंजे मुंहं जा तासरात पढ़ंदे कुझु सोचींदे चयाईं, अनु तूं मुंहिंजे लाइ सभु कुझु आहीं, भाणे जो पुटु ऐं दोस्त, सो तोसां खुली ॻाल्हाइण में मूंखे हबक कान थी थिए। माफ़ु कजांइ जो मुंहिंजूं के ॻाल्हियूं तोखे ॾुखियूं लॻनि। मूंखे कंहिं तरह उहो संग बिल्कुलु पसंदि न हो। हिकु त तुंहिंजो पीउ मुंहिंजी नई तालीम जे रोशनीअ में बिल्कुलु बेभरोसे ऐं कुजसो माण्हू हो। हिन खे पंहिंजी मिल्कियत संभालण जो ई ख़्यालु न हूंदो हो ऐं ज़मीन मां जेका उपत थींदी हुई सा फज़ूल ॻाल्हियुनि में विञाईंदो हो। ऐं उन खां सवाइ हिन जी शख़्सी ज़िंदगी बि एतिरी साफ़ सुथरी कान हुई। हर हंधि संदसि गिला हुई। बहरहाल मूं खुलियो खुलायो उन सां संग जी मुखालफ़त कई। उन करे तुंहिंजे पीउ जो सॼो ख़ानदान मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झणु लॻो। मूंखे पंहिंजे भेण जे आईंदे जो ख़्यालु हो। मूंखे उहो अंदाज़ो हो त शुरूअ जो कुझु वक़्तु असांजे ॾखे जे करे मुमकिन आहे त हालतूं ठीकु रहनि, पर उन खां पोइ हिन खे हर साल हिकु नई सुरेत सां गॾु रहणो पवंदो। पर बाबा बि मूंसां उन मुखालफ़त ते कावड़िजी वियो। हिन खे पंहिंजी ज़ुबान ऐं वचन जो पंहिंजे न्याणीअ जी निस्बत वधीक ख़्यालु हो। इन तरह केतिरियूं अॿोझड़ियूं न्याणियूं सॼी उमिरि जे पस्ती ऐं काल कोठड़ियुनि में वञी थियूं क़ाबू थियनि। मूं जॾहिं ॾिठो त मुंहिंजी कुझु हलंदी कान, तॾहिं मूं बाबा खे हिकु ॻाल्हि मञाराई। सा हुई ॾाजे जी ॻाल्हि। असांजी वॾेर खे शान में उहो दाख़िल आहे त न्याणियुनि खे अहिड़ो ॾाजो ॾिजे जो दुनिया में धाम धूम मची वञे। उन लाइ मूं हिकु खेॾ सोची। ॾाजे खे कानूनी शक्ल ॾियारे अदीअ खे 1000 एकड़ ज़मीन ॾाजे में ॾियणी हुई। उन में कुझु शर्त रखायमि। हिकु त 500 एकड़ ज़मीन ख़ासि अदीअ जे नाले में करायमि, जा पहिरें ॿार ॼमण ते हिकदमि उन ॿार जे नाले थींदी ऐं जंहिंजो आम मुख़्तार आउं हूंदुसि। जेकॾहिं को ॿारु न ॼाओ त उन ज़मीन जी पैदाइश मुंहिंजी नज़रदारीअ में हिकु ख़ासि बैंक खाते में जमा थींदी रहंदी। ॿिया 500 एकड़ अदीअ ऐं तुंहिंजे पीउ जे गॾियल नाले में हुआ, जंहिंजी आमदनीअ जो हक़दारु तुंहिंजो पीउ थींदो। पर जेकॾहिं तुंहिंजे पीउ ॿी शादी कई या सुरेत विहारी त उहो हक़ अदीअ खे रहंदो त जीअं खेसि वणंदो तीअं उन खे नेकाल कंदी। उहे शर्त मंज़ूर त थिया, पर अदीअ बावजूदि हुन जे जो तुंहिंजे पीउ केतिरियूं ई सुरेतियूं घर में आंदियूं
पर पंहिंजे मिजाज़ी ख़ुदा खां ज़मीन खसण त छा, पर कॾहिं शिकायत या दड़के ॾियण जो बि क़दम न खयूं। हूअ केतिरी दुखी आहे, तंहिंजो मूंखे अंदाज़ो आहे जो आउं हिन जो भाउ आहियां। पर शाबाश आहे हिन औरत खे जो जेसीं बाबो जीअरो हो हिन कॾहिं बि बिड़क बि ॿाहिरि न कढी त हिन जो मुड़ुसु कहिड़े नफ़ालनि जो हो। मुंहिंजा त माशा ई फिरी विया। अमां जे अखियुनि में मूं हिकु ॿ भेरो बग़ावत बि ॾिठी हुई, पर मान मर्यादा ऐं हिकु अजीब निहठाई जेका शायदि असांजे तहज़ीब जो सभ खां वॾो अवगुण हुई, हिन खे हमेशह मोट खाराई हुई। ऐं रफ़्ता रफ़्ता उहे सभु ॻाल्हियूं मामे जे वज़ाहत जे पस मंज़र में रोशन थियण लॻियूं। ख़ैरु सो मूं ॻाल्हि थिए कई, अधीअ जी शादी थी वई ऐं आउं उन में ख़ामोश तमाशाई बणिजी शरीक थियुसि। ऐं शादीअ में रुॻो मथीअ दिलि सां शामिलु थियुसि, पर मूं भाईती लांव बि अधीअ खे न ॾिनी। ऐं हाणे आउं उन वाक़िए ते अचां थो जंहिं मूंखे हिकु नई ज़िंदगी ॾिनी ऐं दुनिया सां विढ़ण ऐं झेड़ण जी हिकु नई राह पिणु। शादीअ खां थोरनि ई ॾींहंनि खां पोइ आउं अव्हां जे ॻोठु आयुसि ऐं मुंहिंजो इरादो हो त अधीअ जो मुंहुं ॾिसंदो ॻोठु वापसि वञा। ॾेढीअ ते इतलाह ॾेई अंदरि वियुसि ऐं अधीअ वटि वञी वेठुसि। उन वक़्तु मामे जे अखियुनि में हिकु अजीब रंग भरिजी आयो, जंहिंमें ॾुख जी रेखा ख़ैर का हुई, पर ॼण त उधमनि जे आईंदे जी सुरहाण या आईंदे जी ॼाण जे उधमे जी सुरहाण भरिजी हिन जे वजूद खे नई ताज़गी ॾेई छॾी। उन सुरहाण हिन जे आवाज़ में अजीब लय पैदा करे विधी हुई। उन वक़्तु हिकु औरत अंदरि दाख़िल थी। घड़ीअ लाइ घबराइजी ॿाहिरि भॻी तेज़ीअ ऐं तकड़ में थाॿो आयुसि ऐं ॿूथ भर वञी किरी। मूं सम्झो त हिन खे काफ़ी धकु लॻो हो ऐं आउं बेसाख्ता बेअख़्तियार टप ॾेई उथुसि ऐं खेसि पुठियां ॿिन्ही कुल्हनि में हथु विझी मथे खयमि। उन वक़्तु मुंहिंजे ज़हन में फ़क़ति हिकु धिको खाईंदड़ इंसान लाइ हमदर्दीअ जो जज़्बो हो। जीअं कंहिं धिको खाईंदड़ ॿार खे उथारण लाइ हर कंहिं जे ज़हन में उन खे उथारे परचाइण जो ख़्यालु थींदो आहे। पर जंहिं वक़्तु मूं हिन खे कुल्हे खां झले मथे उथारियो, उन वक़्तु हिन में बि हिकु बेसाख्ता बेअख़्तियार हरकत पैदा थी हुई। तो कॾहिं ॿिलीअ जे पलूंगड़े या अणहिरियल सहे खे हथ में झले ॾिठो आहे? हिन जे जिस्म में पाण छॾाइण जी हिकु बेसाख्ता हरकत पैदा थींदी आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह हिन जे कुल्हनि जे गोश्त में उहा बेसाख्ता हरकत पैदा थी हुई, जंहिंमें पाण छॾाइण पाण बचाइण ऐं मूं सम्झो त मूंखे थेलण या धिकारण जो जज़्बो बि हो। उन सां गॾोगॾु अधी बि ॼण त घबराइजी वई ऐं हिन मूंखे थेलो ॾेई हिन किरियल ज़ाल खे जवान ॿाहुनि में झले संदसि मुंहं ॾांहुं ॾिठो, जिते हिन जे चप ऐं नक मां रतु वही रहियो ऐं हिन जे गज जे टिकनि खे ॻाढ़ो कंदो थी वियो। घोड़ा मुठियसि। उहे हुआ पहिरियां लफ़्ज़ जेके मूं ॿुधा ऐं उहे अधीअ चया, पर बजाए हिन खे ॿाहिरि ॾियण जे केसाणे खट ते विहारियईं ऐं पंहिंजी चुनीअ सां हिन जो रतो घणण लॻी। मामा जे अखियुनि जी जोति माठी थियण बदिरां वधीक भड़की उथी। माज़ीअ जी यादि अज़ाब हूंदे बि ॼण त हिन जी ज़िंदगीअ जी समूरी मूड़ी हुई। हिन उत्साह सां ॻाल्हि खे वधायो। मुंहिंजूं नज़रूं जॾहिं हिन जे मुंहं ताईं पहुतियूं त मूंखे पंहिंजे दिलि में शायदि पहिरियों भेरो धक धक महसूसु थी ऐं मुंहिंजे ज़हन में हिकु आरज़ू कर मोड़ण लॻी त काश उहा मुंहिंजी बणिजी वञे। उहा आरज़ू शायदि मुंहिंजे अखियुनि में लही आई ऐं मूं उन्हनि नयनि नज़रनि सां हिन ॾांहुं ॾिठो। हूअ बि पंहिंजा होश संभाले चुकी हुई। चुनीअ जो पलव मथे ते सेरींदे पहिरियों भेरो हिन मूं ॾांहुं ॾिठो ऐं हिन जी निगाह मूंखे उन वक़्तु ॾिठो जॾहिं मुंहिंजे नज़रुनि में हिकु नई मुस्तक़बिल जी दुनिया समाइजी आई हुई। उहा शायदि मुंहिंजे नज़रुनि खां डिॼी वई, उहा शायदि पंहिंजे पाण खां डिॼी वई, उहा शायदि दुनिया खां डिॼी वई, या उन्हनि अखियुनि में महज़ धिके खाइण जी छेंब मासूमियत ऐं भउ बणिजी वई हुई ऐं हिन पंहिंजूं अखियूं झुकाए छॾियूं ऐं पाण संभालींदे उहा उतां तकिड़ी तकिड़ी हली वई। मामा ॼण त हाणे ख़ुदि कंहिं जादूअ जे असर हेठो ऐं जादू हिन जे ज़ुबान ते चढ़ी आयो हो। कुझु वक़्तु आउं ऐं अधी ख़ामोश वेठा रहियासीं। असां ॿिन्हिनि जा ख़्याल वाक़ई मुख़्तलिफ़ हुआ। मुंहिंजी नज़र आईंदे ते हुई ऐं हिन जी सोच हाल बाबति हुई। उहा ख़ामोशी ऐं सोच असां भाउ भेण जे विच में ॼण त हिकु भित बणिजंदी थी वई। उन भित जो ख़्यालु ईंदे ई मूं चयो, अधी केरु हुई हीअ छोकिरी? अधी ॼण त ख़्वाब मां जागी पई। बीबी ज़ैनो। चङो थियो जो कंहिं खेसि ॾिठो कोन।
अधीअ घबरायल आवाज़ में चयो, बीबी ज़ैनो? कहिड़ी बीबी ज़ैनो? हिते थी रहे छा? हिते न रहंदी ॿियो किथे रहंदी? मुंहिंजी निणान आहे, मुड़ुसम जी भेण आहे। आउं सोचणु लॻुसि त उहो संग घुरणु हरू भरू ॾुखियो न थींदो ऐं मुस्तक़बिल जा हवाई क़िला घड़ीअ लाइ पुख़्ता थी विया। ऐं मूं ॼणु त बेशरम थी चयो, अदी मूं हूअं त विहांउ खां ॼणु त कसम कयो हो, पर हिन खे ॾिसी सोचां थो त मूं जुमिलो ई पूरो न कयो त अदी ॼणु त कंहिं डप खां साणी थी वई ऐं हिकदमि चयाईं, अबा ख़ैरु घुर, ॾाहो थी। छो, किथे अॻे मङियल आहे छा या निकाह पियल अथसि? हक़ बख़्शायो अथनिसि। उहे लफ़्ज़ ॿुधी मुंहिंजे मथां ॼणु खिवण किरी मूंखे साड़े कोयलो करे वेई। हीउ मासूम रूह, हीउ हसीन जिस्म सॼी उमिरि अकेलाई तनाई ऐं रुञ में सड़ी ॻरी तहलील थी वेंदो। मुंहिंजे जिस्म में उहो ख़्यालु ईंदे ई सीउ पइजी वियो, लिङ कांडारजी विया। वॾेर की सिंध जो हीउ बि हिकु दस्तूर हो जंहिंमें नियाणियुनि खे शादी कराइण बदिरां घर में विहारे छॾींदा हुआ त जीअं खेनि नाठी हुअण जो तानू न लॻे। उन लाइ बि हिन खे कंहिं मुल्ह मज़हब जे नाले में हथ घड़ियो कानून ठाहे ॾिनो ऐं रस्मी तरह क़ुरान विच में रखी नियाणियुनि खां हक़ बख़्शायो वेंदो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में चयो वेंदो आहे, हिन जी शादी क़ुरान सां थी वई। मूंखे हाणे बीबी ज़ैनू नाले जे त में उन कारी रस्म जो जिन झूलंदो नज़र आयो, जो जॾहिं उन नियाणियुनि ते पंहिंजो पाछो विझे थो त हू मिर्गीअ हिस्ट्रिया में पंहिंजी सॼी उमिरि तनाई ऐं रुञ जहिड़ी ज़िंदगी गुज़ारे वञी थी क़बर भीड़ियूं थियनि। मूंखे किरस्ताननि जूं ननू यादि अची वियूं, पर इस्लाम त रहबानियत खां मन कई आहे। उन वक़्तु ई मुंहिंजे ज़हन में हिकु अज़म पैदा थियो, हिकु अहिड़ो अज़म जंहिंमें उन ॻाल्हि जो इम्कान हो त मूंखे पंहिंजी हयातीअ तां हथ धोइणा पवनि। उन अज़म खे अमली जामो पहिरां निहायत मुश्किल हो, पर मूं उन में कंहिं बि क़िस्म जी देरि करण खे ॼणु त हिकु गुनाह सम्झो। कीअं अढंगियूं तजवीज़ूं मुंहिंजे ज़हन में आयूं, पर सभिनी में हिकु ॻाल्हि टंग खयो बीही रही त उन रुञ जी राहीअ खे पंहिंजी रुञ छॾण जी आरज़ू बि आहे या न। आउं जो उन ई ॾींहुं ॻोठु वापसि वञिणो होसि सो उते ई रही पियुसि। घड़ीअ लाइ हिकु ख़्यालु बि आयुमि, पंहिंजी भेण नियाणीअ जे दर ते रहण ते माण्हू छा चवंदा, पर मुंहिंजे अज़म जे साम्हूं उहा तुच्छ सही पर हिकु लाज़मी ॻाल्हि हुई। आउं उतां मोटी ओताक ते आयुसि ऐं पिणे सां ॻाल्हियूं कंदे चयुमि त ज़मीन जो कमु अञा कोन लथो आहे, पोयां ॻोठ बि वञणो ज़रूरी आहे, जो ॿुधाए बि कोन आयो आहियां। मुंझी पियो आहियां त छा करियां, चङो भला मोकिलायूं था, ईअं चई ऐं उथण ते होसि त पिणे चयो, रहिसा मुंहिंजो पंहिंजो घरु आहे, जहिड़ो हू घरु तहिड़ो ही घरु, रहियो इतलाह सो कमदार खे मोकिलियूं था, वञी ॻोठु इतलाह करे छॾींदो ऐं कमकारियूं लाहे पोइ पिया वञिजो। मूं सम्झो त जेकॾहिं मूं जहिड़े माण्हूअ जे साम्हूं उहा अणथियणी परोलीअ जहिड़ी आपदा हुजे हा त हिमत हारे कॾो को आण मञी रिलीअ में रोअण वेही रहां, ऐं उहो अहसासु थींदे ई मामा जी महानता लाइ मुंहिंजो एतिक़ादु ॿीणू टीणू थी वियो ऐं मूं फ़ख्र सां हिन जे अखियुनि में घूरे निहारण जी कोशिशि कई। पर मामे जे अखियुनि में को अथाह समुंड छोलियूं हणी रहियो हो, जंहिंजी हर छोली हर नई जज़्बे जी मदो जज़ खे पाण में जज़ब करे रही हुई। हिन मुना ॾिसण बिना चयो, पहिरियों भेरो मूंखे ज़मीर मलामत कई त हिन महिमान नवाज़ीअ मां ग़लति फ़ाइदो वठण वारो हुउसि। आउं रही पियुसि। ॿिए ॾींहुं आउं वरी हवेलीअ में दाख़िल थियुसि, तॾहिं मुंहिंजी दिलि ॾकी रही हुई। उन ॾकणीअ में भउ ऐं डपु बिल्कुलु न हो, उन में शायदि ज़मीर जी मलामत रिवायत ऐं हिकु आस गॾिजी सरजी हिकु लर्ज़िश बणिजी वियूं हुयूं। मूंखे पंहिंजे पेरनि ते एतबार न पियो आयो ऐं मूंखे ईअं महसूसु थियो ॼणु त मुंहिंजे पेरनि सां टंगुनि जो को लाॻापो न हो ऐं टंगुनि जो मुंहिंजे मथे धड़ सां को वास्तो न हो ऐं मुंहिंजे धड़ जो ज़हन सां को तालुक़ु न हो। मुंहिंजो वजूद 4 हिसा बणिजी वियो ऐं हर हिसे खे अलॻि अलॻि पंहिंजी इनफ़रादी ज़िंदगी, पंहिंजो साह हो ऐं पंहिंजो पंहिंजो अहसासु हो। उन्हनि चइनि मुख़्तलिफ़ अहसासनि में ज़रे बराबरि बि बराबरी ऐं हम आहंगी न हुई। अहसास जे हुन झगड़े ऐं तनाज़े खे तइ करण जी क़ुवत नामुमकिन हुई। अदीअ जे कमरे में पहुतुसि त उहा कंहिं बानीअ खे के हिदायतूं ॾेई रही हुई। मूंखे ॾिसी बानी त हली वेई, पर मूं महसूसु कयो त अदीअ जे निगाहनि में उहा मरहबा न हुई जंहिंजी मूंखे उमेदु हुई। खट ते वेही रहियसि,
कमरे में मुकमल ख़ामोशी हुई। ख़ामोशी हरे हरे थी ॻरी थियण लॻी, ॼण त ख़ामोशीअ में असांजो साहु मिली उनखे ॻरो ऐं वज़नी बणाए रहियो हो। मूंखे ईअं महसूसु थियो त जेकॾहिं मूं न ॻाल्हायो त उहा ॻोरी ॻोरी ख़ामोशी असांजे संदनि में दाख़िल थियण लॻंदी। मूं चयो, अदी, आउं कंहिं कम लाइ तरसी पियो आहियां। हिन को बि जवाबु न ॾिनो। हिन जे अखियुनि में तक़रीबन मुंहिंजे लाइ नफ़रत भरिजंदी थी वई। आउं उन नफ़रत खां पंहिंजे पाण खे बचाइण लाइ उॿासियूं ॾियणु लॻुसि। शायदि उन करे जो उन नफ़रत ॼण त मुंहिंजे आस खे सुस्त करे मुंहिंजे वजूद खे खेरो करण जी कोशिशि कई। आउं सुभाणे वापसि हलियो वेंदुसि। शायदि आउं वरी कॾहिं बि हिते न अचां। अदी, मूं भेण जे प्यार खे ललकारणु शुरू कयो। शायदि आउं हीउ मुल्क छॾे हलियो वञा, शायदि आउं ज़हर खाई पाण मारे छॾियां, या शायदि आउं चरियो थी पवां। मूंखे पंहिंजे उन्हनि लफ़्ज़नि जे खोखिले हुअण ते रहम अचणु लॻो। पर उन वक़्तु अहसास जे छिजण जे डप खां मुंहिंजे लफ़्ज़नि में अहिड़ी ॻोराहण ऐं आवाज़ में अहिड़ो बेलड़क रोज हो जो अदीअ जे अखियुनि में भेण मोटी आई। ख़ैर घुरदा, छो पियो पाण खे पिटी, वाई त ख़ैर जी कर। आउं उन मौक़े लाइ तयारु हुउसि ऐं पंहिंजी छाती साह सां भरे ज़रूरत खां ज़्यादा डिघी आह भरियमि। इन अणमुरादी आह बि हणी वञी हंधु कयो। अदीअ मूंखे घड़ीअ लाइ हमदर्दी ऐं रहम जी निगाहनि सां ॾिठो ऐं चयाईं, चरियो न थी, तोखे लख कंवारूं चई त वठी ॾियां। कंहिं वॾे ढिंग जी बांह जो रुगो नालो खण त आउं ॻिचीअ पांध पाए मेड़ वठी तोखे मंगाए ॾियां। बाक़ी बीबी ज़ैनो सा अलाह जी अमानत आहे, उनजो वीचार कंदे ई मुंहिंजी दिलि थी ॾके। मामे जे अखियुनि में अजीब कैफ़ियत भरिजी आई, ॼण त हू दिलि मन हणी रहियो हो त ॻाल्हि खे अॻिते खणे या न। पोइ मुंहिंजे हथ खे ज़ोर ॾींदे चयाईं, मूं सोचियो त मुंहिंजी हिकमत अमली अदीअ ते कॾहिं कामयाबु न थींदी, उन करे उन में थोरी तब्दीलीअ जी ज़रूरत हुई। सो मूं चपनि ते मुर्क आणींदे चयो, चरी थी आहीं छा अदी? मुंहिंजे त दिलि में उहो ख़्यालु बि हाणे कोन्हे। ऐं पाण सम्झां थो त उहा अणथियणी ॻाल्हि आहे। अहिड़ो गुनाह करे मूंखे पंहिंजी कहमत कारी करणी कान्हे, पर आख़िर बि त आउं इंसानु आहियां। ॿार खे बि पंहिंजी दिलि पसंदि शइ न मिलंदी त छड़ियूं हणी रोअणु लॻंदो आहे। सो मुंहिंजी दिलि बि छड़ियूं हणी पाण ई माठि थी वेंदी। पर आउं पंहिंजी उन हालत खे आम खां लिकाइण लाइ 2-4 साल वरी बम्बई हलियो वेंदुसि। दिलि तां ॻाल्हि लही वई त वरी मोटी ईंदुसि। मूं ॾिठो त उन्हनि अखियुनि में प्यार ऐं एतमाद मोटणु लॻो। पर अदी, हूअ मूंखे अलाए बख़्श कंदी या न। मुंहिंजी अयाणप करे हिन वीचारीअ खे एॾो धकु लॻो। जेकॾहिं उहा रुगो पंहिंजे वात सां एतिरो चए त हिन मूंखे बख़्श कयो त मुंहिंजी दिलि तां हिकु ॻरो भार लही वेंदो ऐं आउं ॼण त नई सही हयाती माणे हितां मोटी वेंदुसि। तुंहिंजो ॾोह थो रहियो। हुन वीचारीअ खे त ख्वाब ख़्याल में बि न हो त को तूं हिते वेठो हूंदे। तोखे ॾिसी उन खां छिरिकु निकिरी वियो ऐं तकड़ में जो वापसि वरी त चांठ तां थाॿो अची वियुसि। उन में बख़्शाइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? न आउं अचां हा, न हिन खे धिको अचे हा। मुंहिंजो मन अञा पियो मूंखे मलामत करे। मुंहिंजो मन तेसीं शांति न थींदो जेसीं हूअ दिलियां मूंखे बख़्श न कंदी। अदी, तूं रुगो एतिरो कर जो उहा दर जे ॿाहिरां बीही एतिरो चवे त हिन मूंखे बख़्श कयो त आउं हितां खिलंदो ख़ुशि थींदो हलियो वेंदुसि। न त तेसीं हिते वेठो हूंदुसि ऐं आउं पाण कंहिं वक़्तु खणी पंहिंजो पाण हिन जे पेरनि ते किरी खांसि बख़्शाईंदुसि। मुंहिंजे उन्हनि लफ़्ज़नि में हिकु दड़को बि हो त हिकु नेज़ारी बि, हिकु अहिड़ी नेज़ारी जंहिं अदीअ खे वरी ढेजारे छॾियो। मामा जे अखियुनि में मूं उन वक़्तु हिकु अहिड़ी रेखा ॾिठी जेका नापसंदि हूंदे बि मूंखे ॾाढी वणी। मसलत ऐं मुहबत जा वीचार मूंखे सम्झ में अचणु लॻा ऐं मूं वधीक ध्यान सां हिन जी ॻाल्हि ॿुधण लाइ कुर्सीअ खे थोरो अॻिते सेरियो। चङो, आउं ॻाल्हि चोरियांसि थी, पर हूअ पिटी तुंहिंजे मुंहुं न पवंदी। आउं उन नई आस खे ज़हन में समाइण लाइ ख़ामोश रहियसि ऐं अदी हली वई। मुंहिंजे ज़हन में आस निरास जो हिकु अहिड़ो मचु ॿरणु लॻो जो मूंखे पंहिंजे अज़म ऐं आईंदे में शक पवणु लॻो। मूं थोरे ई वक़्त खां पोइ कंहिंजे अचण जी आहट ॿुधी। मुंहिंजी दिलि ॼण त कंहिं ग़ालीचे वांगुरु विछाइजणु लॻी। उन आहट जे हर क़दम ते मुंहिंजो मन अलाए जे कहिड़ी ख़ुशी ऐं सुकून सां भरिजी वियो। अदी अंदरि लंघी आई, हूअ ॿाहिरि ई बीही रही। उन खां अॻु जो अदी कुझु चवे, मूं चयो, अवी मूंखे बख़्श करियो या न करियो,
पर अवी ईअं दर ते बीही रहंदियूं त का बानी ॾिसी अलाए छा सम्झंदी ऐं मूंखे अलाए जे घणा ॾोह गुनाह अलाह खां बख़्श कराइणा पवंदा। रब जे वास्ते अंदरि अचो। वो अलाए छा सोचींदी अंदरि आई ऐं मुंहिंजे दिलि खे सोरांघे वेई। मूं ॼण त पंहिंजे चौधारी सूंहं ऐं सुंदरता हया ऐं लॼ मासूमियत ऐं अॿोजाईअ जा पाछोला पवंदा ॾिठा। मूं अदीअ जे वजूद खे विसारींदे चयो, अव्हां विहांउ खां कसम खंयो आहे, मूं अव्हां खे ॾिसण खां पोइ साॻियो सो खंयो आहे। न अव्हांजो रूह उन में ख़ुशि आहे न मुंहिंजो। मूंखे ॾिसी अव्हां हिन दर जी चावट खां थाॿो खाधो। मूं अव्हां खे ॾिसी ॼण त दोज़ख जी चावट तां थाॿो खाधो आहे। पाण बख़्शाइण बदिरां पाण वधीक गुनहगार थियणु घुरां थो। उन ई घड़ीअ लाइ ई तरसियो आहियां। शल धणी मुंहिंजा गुनाह बख़्श न करे। अवी सॼी हयाती इन काल कोठीअ में दुनिया जे दोज़ख में पयूं सड़ंदियूं ऐं अॼोके ॾींहं खां पोइ सची पची दोज़ख में वञी पवंदुसि। पोइ ज़हर खाई उते पहुचां या कंहिं खूह में ॿुॾी मरां। मूं में एतिरो घमंड ऐं कमीणप बि आहे त लठियूं कुहाड़ियूं ऐं बंदूकूं खणी अव्हां खे खणाए वञा, पर रुॻो पंहिंजे लाइ एतिरा खून कराइण खां पाण मरण ऐं दोज़ख भोगणु वधीक संजो ऐं सवलो सम्झां थो। पर जेकॾहिं अव्हां मूंखे बख़्श करण लाइ तयारु आहियो त अॼु राति आदीअ खां पोइ हवेलीअ जे दर अॻियां घोड़ो झले बीहंदुसि। दर ते अॼु अव्हां खे दरवान बि कोन मिलंदो। हिन हवेलीअ जी सुञी हयातीअ खां ॿाहिरि जी खुलियल ताज़ी हवा ऐं हयातीअ खे जे चङो सम्झो त फजर जी बांग ताईं अव्हां जे ओसीअड़े में बीठो हूंदुसि। अदीअ वटां उथी ॿिन्हिनि खे हैरत अचरज डप ऐं तनाईअ में बीठल छॾे तकिड़ो तकिड़ो ॿाहिरि निकिरी आयुसि। मुंहिंजो ज़हन बिल्कुलु ख़ाली हो। शायदि मुंहिंजे ज़हन में जेकी कुझु हो सो बुत अॻियां ओगारे आयो हुउसि, इबादत तौरु या धड़के तौरु। हाणे मामे जी अखियुनि में आस जी पूरे थियण जे इम्काननि न ऐं हा जा रंग भरिजी आया। उन्हनि खे लिकाइण बिना हिन चयो, पाण खे हल्को हल्को महसूसु करणु लॻो हुउसि, ॼण त मूं में जेका बि वज़नी वथ हुई सा नज़राने तौरु या अमानत तौरु हिन जे गुलाबी कदमनि में छॾे आयो हुउसि। पर जीअं जीअं ॾींहुं गुज़रंदो वियो, जीअं जीअं दुनिया जा आसार झका थींदा झीणा थींदा, शाम ऐं पोइ राति जी भूरी भूरी काराण ऐं सांत में तब्दील थींदा विया, तीअं तीअं मुंहिंजे ज़हन में डप ऐं अणथियणी पनाह वठणु लॻी। मुंहिंजे ज़हन में डप ऐं अणथियणी पनाह वठणु लॻी। नावलनि में अहिड़ा किरदार केतिरा ई पढ़िया हुअमि जंहिंमें शहज़ादा दुश्मन मुल्क जे शहज़ादियुनि खे भॼाए वञण लाइ संदन कोटनि जे ॿाहिरां जोखम ऐं ओसीअड़े जो मुजस्मो बणिजी बीठल तसवुरु कया हुअमि। पर उहे महज़ मन घड़त ॻाल्हियूं ई त हुयूं। पाण खे उन किरदार जी हैसियत में तसवुरु करण खां ई घबराइजी वियुसि। न शहज़ादो हुउसि ऐं न हूअ दुश्मन मुल्क जी शहज़ादी, ऐं लश्कर आणे हमिलो करे शब खून राताओ हणी भॼाए वञण त कुझु आसान ऐं दिलचस्प मशग़ूलो बि थी थिए सघियो। पर हिते हिकु आम इंसानु हुउसि जंहिं सिर्फ़ु लफ़्ज़नि जे बम सां हिकु मासूम औरत खे अहिड़ी कोट मां कढण ते घुरियो जंहिंजे दरवाज़े ते हिकु अणॾिठो लश्कर हो। रिवायत, रस्म, क़दामत, कनूतियत ऐं रहबानियत जे मज़हब जो लश्कर। ॻाल्हि खुली पवण ते ॿिनि मासूम औरतुनि खे पंहिंजे रत सां मुंहिंजो बचाव करणो पवंदो। हिन खे अदीअ खे शायदि साॻीअ कुहाड़ीअ सां ॻतरा ॻतरा कयो वेंदो। कारीअ जी सज़ा त हूअं ई मौत हुई। अहिड़ो कारो हुउसि जो काइर बि हो त कूड़ो ऐं कौड़ो बि। हिन जोख़म में जेकॾहिं नाकाम थियां त ज़हर कोन खां। जेतोणीकि उन वक़्तु मूंखे उन ॻाल्हि जी पक न हुई, पर उहा ईंदी या न उहो एॾो वॾो सुवालु हो जंहिंजो जवाबु हा जेतिरो नंढो सादो ऐं सवलो थी न थिए सघियो। उनजो जवाबु त न जहिड़ो कारो धोॾींदड़ ऐं कठनि ई थी थिए सघियो। पर चंद साइतनि खां पोइ हालतूं कुझु अहिड़ियूं तकिड़ियूं एतिरियूं तेज़ीअ सां बदिलियूं जो मूंखे उन्हनि जी तफ़सील ते कॾहिं बि गौर करण सां कामयाबी न थी आहे। दरवान खे मुंहिंजे नौकर भंग में अहिड़ो धातुरो ऐं ॾोॾी विझी ॾिनी जो उहो आदीअ जो दर ते बंदूक सां मौजूदु त हो ऐं सॼी दुनिया खेसि ॾिसी सघी थे, पर दुनिया खे हिन नथे ॾिठो। ऐं पोइ अजरक में वेढ़ियल हिकु पाछोलो हवेलीअ जे दर मां नमूदार थियो। जॾहिं हालतुनि जी उन तेज़ रफ़्तारीअ मां जाॻियुसि तॾहिं बम्बई वेंदड़ जहाज़ जे कैबिन में पहिरियों भेरो पंहिंजे आस निरास जी उन देवीअ खे हैरत मां ॾिसी रहियो हुउसि त अणथियणी मुमकिन कीअं थी सघी।
मामा हिकु डिघो साह खणी चुप थी वियो। उन ख़ामोशीअ जे बावजूदि मूं सम्झो त तिल्सम अञा क़ाइमु हो। जादूअ जो मंत्र फ़क़ति पंहिंजे असर पज़ीरीअ जे तिल्सम जे इंतज़ार में हो। हीअ त सच जी तिल्सम, हक़ीक़त जी दुनिया जे जादूअ जी तिल्सम जो ॻांढापो हो। मामे जी ज़िंदगीअ जो उहो पहलू जेकॾहिं मूं ते आश्कार न थिए हा तॾहिं बि हू महान हो, पर हिन जादूअ जे टुटण लाइ बि आउं तयारु न हुउसि। ऐं मूं पहिरियों भेरो विच में चई ॾिनो, मामा पोइ। ऐं हिकु ॾींहं जो माज़ी ॼण त 2 सदियुनि जो माज़ी बणिजी वियो हो। एतिरो थोरो वक़्तु एतिरो डिघो अरसो थी सघे थो। उन जी ॼाण मूंखे उन वक़्तु ई पई। मूंखे सिर्फ़ु एतिरो यादि आयो त आउं तुंहिंजे पीउ खां उन वक़्तु ई मोकिलाए ॻोठ ॾांहुं रवानो थियो हुउसि। मूंखे एतिरो बि ॿुधायो हो त आउं उन ॾींहुं ई बम्बई वञिणो हुउसि, जो मूंखे निहायत ज़रूरी न्यापो आयो हो। ऐं मूं एतिरो बि खेसि चयो हो त बम्बई वञी ज़मीन बाबति आउं के ॻाल्हियूं खेसि लिखी मोकिले ॾींदुसि। मुंहिंजे कूड़ ऐं सच में फ़क़ति हिकु ॾींहं जो फ़ासिलो हो। बजाए उन ई ॾींहं जे आउं ॿिए ॾींहुं बम्बईअ जे जहाज़ में सवारु थियो हुउसि, पर अकेलो न। असांजे वापसि सिंध पहुचण जो सवाल ई पैदा न थिए थियो। बज़ाहिर उन वाक़िए में कंहिंखे मूं में शक आणण जो हक़ु न हो, पर शायदि आहिस्ते आहिस्ते अंदरि ई अंदरि सभिनी खे पक थी त आउं ई उन कुफ़र ऐं धैर्यत जो ज़िम्मेदार हुउसि। उन शक खे झको करण लाइ मूं बम्बई पहुचण शर्त रईस खे ख़त बि लिखियो, जंहिंजो मूं साण वाइदो कयो ऐं उन में मूं ज़मीन मुतालिक़ समूरियूं ॻाल्हियूं लिखी मोकिलियूं हुयूं। ख़त जे अंदाज़ ऐं तारीख़ मां बि हिननि खे पक थी त वाक़ई उन ई ॾींहुं बम्बई हलियो वियो हुउसि। ऐं उन करे ज़ाहिर हो त उन राति हवेलीअ वारे कुफ़र ऐं धैर्यत वक़्तु सिंध में मौजूदु कोन हुउसि। उन शक दूरि थियण जे बावजूदि वरी उहो गुमान बि पुख़्तो थियणु लॻो त आउं खणी सिंध में न हुउसि, पर मुंहिंजे ओचितो बम्बई उसण मां उहो ई मतिलबु कढियो वियो त उन में मुंहिंजो हथु हो ऐं मुंहिंजे ई माण्हुनि उहो कमु कयो थिए भायो। कुझु वक़्तु हवेलीअ जे वाक़िए खे लिकाइण ऐं ढकण जी कोशिशि कई वई, पर आहिस्ते आहिस्ते माण्हुनि ताईं ख़बर पहुचणु लॻी ऐं माण्हू मुंहिंजे नाले ते लाहौल पढ़णु लॻा। मामा हाणे अहिड़ो थधो ऊन्हो साहु खयो जंहिंमें कंहिं पशेमानी बदिरां महज़ यादगिरीअ जो अहसासु हो। अहिड़ी यादगिरी जंहिंमें का बि पशेमानी, का बि नदामत न हुई। बाबे मरहूम सां बि राज मां कंहिं ॻाल्हि चोरी, पर बाबे चयो त संदसि पुटु अहिड़ो कमु करे ई नथो सघे। तंहिंखां सवाइ हू पंहिंजी भेण जे घरां ऐं वरी हिकु हक़ बख़्शायल बीबीअ लाइ अहिड़ो कुधो कमु कीअं थिए करे सघियो। हू त पूरीअ ॼमार में फ़क़ति पहिरें भेरे हिकु ॾींहं लाइ पंहिंजी भेण खे साहुरे घर ॾिसणु वियो हो। हिन त विहांउ में ई हिसो न वरितो। हिन त न्याणीअ खे कॾहिं ॾिठो बि न हूंदो। उहे दलील त निहायत मज़बूत हुआ, पर तुंहिंजे पीउ जे राज खे क़ाइल करण लाइ काफ़ी न हुआ। पोइ 1.5 साल खां पोइ मूं ख़त लिखियो बाबे खे ऐं रईस खे। पंहिंजे पीउ खे लिखियुमि त मूं मुंबईअ जे हिकु पढ़ियल ॻढ़ियल ख़ानदान मां शादी कई हुई ऐं मुंहिंजी ज़ाल जो नालो ज़ोहरा हो। मूंखे उहा ख़बर न आहे त उन ख़बर जो असरु कहिड़ो थियो, पर भायां थो त जॾहिं मूं लिखियो त छोकिरी पढ़ियल लिखियल हुई ऐं पर्दो कान कंदी हुई, तॾहिं मूं ते धैर्य जो लक़ब हमेशह लाइ पुख़्तो थी वियो हूंदो। पढ़ियल औरत जो ख़्यालु बि हिननि लाइ कंहिं वबा खां घटि न हो। ऐं पोइ आउं ऐं उहा वबा यूरोप हलिया वियासीं। जॾहिं असीं 5 साल सिंध खां ॿाहिरि रही वापसि मोटियासीं, तॾहिं बीबी ज़ैनो मुंहिंजी ज़ोहरा बणिजी आई। अॼु मुंहिंजी ज़ोहरा ज़िंदगीअ जो उहो हिसो आहे जो जेकॾहिं छिॼी पवे त आउं पुरज़ा पुरज़ा थी वेंदुसि। ज़ोहरा वरी हवेलीअ जो दर न ॾिठो आहे। शायदि उन ॾींहं जे धिके हिन खे उन चावठ तां थेड़े मुंहिंजी ज़िंदगीअ जे चावठ अंदरि अहिड़ो त ज़ोर सां उछलायो जो हाणे रुॻो हवेलीअ जो नालो ॿुधंदे बि हिन खे बुछां अचणु लॻंदी आहे। अहिड़ी बुछां जा कंहिं किने मर्ज़ ऐं बीमारीअ खां हूंदी आहे। उन जे बावजूदि उन्हनि मरीज़नि सां हिन जो प्यार ऐं हमदर्दी संदसि दिलि में आहे। असांजे मोटण खां अॻु बाबो गुज़ारे वियो ऐं आउं हिकु बहितरीनु दोस्त ऐं पीउ खे विञाए चुको आहियां। मुंहिंजे लाइ ॻोठ में का बि अहिड़ी हस्ती न रही जंहिंजे लाइ आउं ॻोठु वञा। फ़क़ति अव्हांजे ॻोठ में अधी आहे जंहिंखे ॾिसणु शायदि क़िस्मत में लिखियलु कोन्हे। तुंहिंजो राज अञा ताईं मूंखे धैर्य जे नाले सां यादि कंदो रहे थो ऐं शायदि हू मूंखे अॼु बि खून करण खां न रहंदा जे आउं उन ॻोठ में पेर रखां। मूंखे त अहिड़ो अंदेशो न बि हुजे, पर ज़ोहरा मूंखे वञणु नथी ॾे। उन दौरान अदीअ सां जेकी वहियो वापरियो हूंदो, ताना मैणा शायदि मारूं बि मिलियूं हुजनिसि, पर आउं काइर गेदी
हिन शहर जे क़ैद खाने अंदरि हिकु दहरीअ जी हयाती गुज़ारींदो थो अचां। ऐं ज़ोरा तुंहिंजी मामी ऐं पुफी उन दहरियत में मुंहिंजो साथ ॾींदी अचे, पर उहा मूंखां घणो अॻिते आहे। आउं हिकु ख़ामोश दहरियो आहियां ऐं हीअ हिकु ॻाल्हाईंदड़ ॿोलाईंदड़ दहरी। शहर में ज़ालुनि खे चङा चङा किताब पढ़ाए खेनि दहरियो बनाइण जो ठीको खयों अथसि। मामू ख़ामोश थी वियो, पर मूं सम्झो त हू अञा ॻाल्हाए रहियो हो। हिन जा लफ़्ज़ कमरे खां ॿाहिरि वञण लाइ तयारु न हुआ। उते लफ़्ज़नि ऐं ख़्यालनि जा ककर बणिजी कमरे जे छत में लटकी पिया हुआ। उन्हनि ककरनि जे विचां छत में टंगियल फानूस जी रोशनी ॼण त अहसास जी इंडलठ बणिजी वई। मुंहिंजे ज़हन में इंडलठ जा उहे 7 ई रंग हिकु हिकु थी ज़िंदगीअ जे लुड़क मुर्क जा रंग बणिजी मुंहिंजे ज़हन में रखी रखी खेवंदा रहिया।